अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। आया आसखियाम मुझा बारो चाप भोर में पसी पह पुनु जाम से मुझाने से नीह ठरियाम होए गूंदरा सब विसरियाम सुखल शाखों कढ्यूं गंद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक अज उन्हनि जी ओताक राजा रजी आयो। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम ज़ी वकार सादात किराम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाइयों, अल्हम्दुलिल्लाह अजो कोई बाबरकत प्रोग्राम असांजे प्यारे बा अदा रसूल बख्श सरवरी ऐं ॻोठ रसूल बख्श अबू पोटो जी बरादर गॾिजी ॿिनी जहाननि जे सरदार जो मीलाद ऐं पंहिंजे मुर्शिद साईं गौसल हक़ रहमतुल्लाह अलैह जो ॾिहाड़ो मल्हायो। मूंखां अॻु में ख़तीब अहले सुन्नत बिरादरम साईं मुफ्ती आलिम हाफिज मोहम्मद शाह नवाज बुगियो साहब
ज़ीद इल्मुहु जल ख़िताब फरमायो मुंहिंजी बि ग़ालिबन हिते पहिरीं हाज़िरी अदा इल्म दीन जे वसीले अल्लाह से अवां जे ॻोठ में नाचीद जी हाज़िरी क़बूल फरमाए। अॼोको ही प्रोग्राम पीर तरीक़त रहबर शरीयत सखी सैयद साईं पीर मोहम्मद जीअल शाह जीलानी कादरी दामद बरकात मुला आलिया जी सदारत में जारी है सारिया। इंशाअल्लाह सदर महफिल अल करीब पंहिंजी सदारत वारी कुर्सी संभालींदा। अवां प्यारी जमात खे अर्ज़ा त मूं अवां जी ख़िदमत में क़ुरान जा चंद कलिमात तिलावत कया। उन्हीं जो तर्जुमो बटे ॻाल्हियूं साईं करीमन जूं ज़ोर मोहब्बत शौक़ सां महबूबन जे इन फरमान ते अमल कयो। ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वे। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात साईं करीमन ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। साईं पीर तरीक़त शरीयत साईं रहबर मोहम्मद जीअल शाह जीलानी बादशाह हिन वक़्तु असां वटि पहुची विया आहिनि। साईं जे इस्तक़बाल में उथी बीही करे नारे जवाब वेही करे नारे जवाब ॾियो। नारे तकबीर। अल्लाह से फरमायो ईमान वारो अवां जे मथां मां रब वॾो थोरो कयो। अल्लाह पाक वो थोरो कहिड़ो आहे। अल्लाह पाक फरमायो इज़बास फीहिम रसूला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो थोरो ही आहे जो मां रब अवां में पंहिंजो पाक महबूब रसूल मोकिलियो। हाणे हिते ॿ टे ॻाल्हियूं क़ाबिले समाज ॿुधण वारियूं ॻाल्हियूं ज़हन नशीन कयो। उन खां बाद इंशा अल्लाह पंहिंजे मुर्शिद साईं गौसल हक़ जूं करामतूं अवां जी ख़िदमत। अल्लाह से फरमायो त मोमिनो अवां जे मथां मूं थोरो कयो आहे एहसान कयो आहे जो मूं अवां खे प्यारो रसूल ॾिनो। ग़ालिबन दुनिया में अल्लाह से सवा लख जे लॻभॻ नबी मोकिलिया। उन्हनि में कुछ रसूल हा कुछ नबी हा मुरसल हा। उहे बि सभु जो सभु कहीं न कहीं उम्मत जे तरफ़ मोकिलिया विया कहीं इलाइक़े जे तरफ़। अल्लाह से असांखे बि रसूल अता फरमायो। मज़े वारी ॻाल्हि सम्झण वारी ॻाल्हि ही आहे
त कंहिं बि उम्मत खे रब कोन फरमायो त मूं अव्हां खे आदम नबी ॾेई थोरो कयो आहे, मां नूह नबी ॾेई एहसान कयो आहे, मूसा नबी ॾेई थोरो कयो आहे। न, असांखे फरमाई त अव्हां जे मथां मुंहिंजो थोरो। सो बि मज़े वारी ॻाल्हि त आयो त रहमतुल लिल आलमीन थी, पर थोरो सिर्फ़ मोमिननि, हर शइ जे लाइ रहमत बणिजी आहे, थोरो मोमिननि। सो मोमिननि ते थोरो इहो आहे त थोरो ॼाणाए बोई मुड़ुस माण्हू खे आहे त उनखे मञे ॻाए। अल्हम्दुलिल्लाह अॼु बि कुंड कुड़छन में अगर मीला जूं महफ़िलूं आहिनि, मल्हाइण वारा मोमिन पिया थोरो ॻाइनि मल्हाइनि। ॿी ॻाल्हि अल्लाह पाक फरमायो मां अव्हां खे रसूल ॾेई थोरो कयो आहे। अल्लाह पाक तो त सभिनी ते थोरा कया, अहिड़े नमूने सां नबीअ ॾेई असां ते कहिड़ो अनोखो थोरो आहे, इहो सम्झो। अल्लाह पाक जो मक़सदु इहो आहे त मोमिनो नबी खोड़ आया, रसूल आया, पर अव्हां खे जेको मूं रसूल ॾिनो आहे सो मुंहिंजो महबूब बि आहे। मूं खे अहिड़ो रसूल ॾिनो आहे जो हज़रत आदम खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि नबी आया उन्हनि कंहिं बि ईंदे दुनिया में पंहिंजी उम्मत खे यादि कोन कयो, उम्मत जे लाइ दुआ कान घुरी, पर अव्हां खे मां अहिड़ो रसूल ॾिनो जो तव्हां मुंहिंजे हबीब जे अम्मा जो फरमान ॿुधो। अम्मा आमिना थी फरमाए त जंहिं राति सुबुह जो मुंहिंजो महबूब आयो, नूर आयो, ईंदे ज़मीन ते सजदो करे पंहिंजी गुनाहगार उम्मत जे लाइ दुआ घुरियाई, रब हबली उम्मती, रब हबली उम्मती, मुंहिंजा मौला मुंहिंजी गुनाहगार उम्मत मूंखे बख़्शे ॾे। अहिड़ी दुआ कई ॿिए नबी पंहिंजी उम्मत जे लाइ कान घुरी। सिंध जो तर्जमान भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, फरमाइनि था त रात जा पियो डाटर खां घुरियाई दात, अञा पई आ रात अदा अहिड़ी दात अॻ न घुरी कंहिं में धरे। मेंदरे खां मुराद नबी है, फरमाया तो केतिरा ई नबी आया, पर जहिड़ी दुआ आमिना जे लाल असां गुनाहगारनि जे लाइ घुरी कहीं बि पंहिंजी उम्मत जे लाइ अहिड़ी दुआ न घुरी। रब तो फरमाया अव्हां ते मुंहिंजो थोरो। ॿिए नंबर में जेके भी नबी आया अल्लाह पाक हर नबीअ खे हिकिड़ी पंहिंजे तरफ़ां दुआ गिफ्ट फरमाई। आदम नबी जी ये दुआ तुंहिंजे लाइ, नूह ही तुंहिंजी, ये शीश ये मुंहिंजे तरफ़ां दुआ आहे। तव्हां इन दुआ जे लाइ हीअं हथ सिधा कंदव त उनजो असर बि शुरू थींदो। बाक़ी अव्हां पंहिंजे हिसाब सां दुआऊं घुरिजो, हीअ दुआ मुंहिंजे तरफ़ां अव्हां जे लाइ ख़ासि। अल्लाह से सवा लख नबियनि खे दुआ अता फरमाई, गॾु गॾु असां तव्हांजे मिठे महबूब खे बि रब साॻी दुआ अता फरमाई। ॿिया नबी दुनिया में ही उहे दुआ घुरी विया। असांजो आका जॾहिं हिन दुनिया मां ज़ाहिर हलण लॻा त रब पुछियो मुंहिंजा हबीब
सब नबी वा मुआरी दिनल दुआ घुरी विया तवा खे भी मूं दुआ ॾिनी आहे तवा अञा कान घुरी आहे कॾहिं घुरंदो अल्लाह जे हबीब अर्ज़ कयो मुंहिंजा रब उहा दुआ मां ढके रखी आहे लिकाए रखी आहे हिते कोन घुरंदुसि महबूब कॾहिं घुरंदे अर्ज़ कयाई या रब करीम जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लत साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत व तज़अु कुल्लु ज़ाति हम्लिन हमलहा व तरन्नास सुकारा वमा बिसुकारा वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद मौला वो ॾींहुं जेको ज़लज़ले वारो हूंदो जंहिंमें सितारा टुटी वेंदा ज़मीन खे तने वांगुरु वेड़ियो वेंदो मिठाई साहब दुबर में संग पसी सरही न थी मता पिरी पई जो नकल हिन दर मथे दादिलियूं रोज़ियूं रत वञल पोहिता तारो चुल कई लोधे कढूं सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो असां तव्हांजे मिठे महबूब अर्ज़ कयो मां या रब्बल आलमीन उन क़यामत वारे ॾियारे जॾहिं सिज सवाने ते लही ईंदो ऐं ज़मीन टामे वांगुरु तपी वेंदी सितारा टुटी पवंदा ज़मीन खे तने वांगुरु वेड़ियो वेंदो नफ़्सा नफ़्सी जो अलम हूंदो तो वहादुल क़हार जी कोरस जो कमु शुरू थींदो मुंहिंजा करीम रब उन ॾियारे मुंहिंजा उम्मती रोई रड़ी मां रसूलुल्लाह जे दर ते ईंदा अर्ज़ कंदा असां इब्दारनि जी अॼु गंदनि गुनहगारनि जी पुलल कर का पोवारी साईं आहियूं ॾाढा ॾोहारी असां इब्दारनि जी गंदनि गुनहगारनि जी पुलल कर का पोवारी साईं आहियूं ॾाढा ॾोहारी इब्दारनि जी गंदनि गुनहगारनि जी कर पुलल पोवारी न त आहियूं ॾाढा ॾोहारी असां हाणे खां ई सॾ था कयूं मुंहिंजी पारत थई पगदार असांजी लज रखजां लजपाल मोहम्मद सोहणा तूं त नंगी नंगदार मुंहिंजी पारत थई पगदार हबीब जो लीला का अवां भी गॾु चवरायो सॾु कयो साईं खे हित हुत मुंहिंजी
आरत थई पगदार मुझी भारत थई पगदार मोहम्मद सोना तो तनगी नंगदार मुझी भारत थई पगदार रब जो तू जो रब अरशन ताई तू जो अदबवा तू रब जो रब अरशन ताई तू जो अदबवा पढ़ी मलकन तोते सल्लु अला सदबार मुझी भारत से पगदार मुझे भारत से पगदार मशर में तू कदे कशारा वो सरजा भरे प्यारी दे प्याला कंदे जदड़न खे पियो जन्नत जो हकदार मुझी भारत से पगदार मुझे भारत से पगदार बाग पर मैं ईमान वारो ॾिसो त मूं अवां खे कहिड़ो हबीब ॾिनो आहे जो अवां जे लाइ क़यामत वारे ॾींहं जे लाइ दुआ ढकियो वेठो आहे बाबू मन अर्ज़ कयो मुंहिंजा रब जॾहिं इहे रोई रड़ी मुंहिंजे दर ते ईंदा उन वक़्तु इहा दुआ कढी मां मालिक हे अॼु मुंहिंजा गुनहगार मूंखे बख़्श भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो ॿारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुलू सर सभिनि चांगे ते चढ़ी करे कंडो भर विली हल पोइ मथां माज़ूरन होठ धरी दुम हथड़ा माणक मिट संदोम मुंहिंजो ऊंधाईअ में सोजरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदोम पोइ सारियूं सॾ कंदोम मुंहिंजो कोहारन खे चढ़णी सल्लल्लाहु रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मां अवां खे अहिड़ो महबूब अता फरमायो आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो जे महबूब ईंदे त दुआऊं घुरियूं आख़िर ताईं हज़रत फज़ल बिन अब्बास तो फरमाए हुस्न थी वियो साईं खे अची आरामी कयोसीं बिस्तरे ते त साईं जा हे लब मुबारक हरकत था सुभान अल्लाह कन ॾिनोसीं त रब्बे हबली उम्मत सुभान अल्लाह सुभान अल्लाह मौला मुंहिंजी उम्मत बख़्शे मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा तो फरमाए जंहिं वक़्त में कब्र अनवर में असां साईं खे आरामी कयो उते बि साईं जा हे लब मुबारक चुरी रहिया उते बि दुआ हुई रब्बे हबली उम्मती मुंहिंजा मालिक मुंहिंजी गुनहगार उम्मत मूंखे बख़्शे ॾे सुभान अल्लाह अहिड़ो वफ़ादार नबी मिलियो जो मरण खां पोइ अदा इल्म दीन जे पावरा माइट पूरे मण मिटनि जा ॾे हलिया
हर भंजू वेही पोइ तूं कंहिंसां कंदे ॻाल्हियूं हे जानी हे मानी मोटी वेंदा वर ॾेई पोइ कल कान पई त लाज ॾिनऊंसि सभु हलिया वेंदा क़बर में पूरे हलिया वेंदा पोइ उते अचिजां मिठा मदनी जिते पैदा छॾे वेंदा उते अचिजां मिठा मदनी जिते पैदा छॾे वेंदा मिचन जा मन ॾेई मूं ते मिचन जा मन ॾेई मूं ते गमन में हू कॾे वेंदा उते अचिजां मदनी जिते पंहिंजा छॾे वेंदा उते अचिजां मिठा मदनी जिते पंहिंजा छॾे वेंदा पोइ मिठाई साहब जो फरमाए त समर जनीन सान अदा हो तो हमायती तन जो करे छे छपर में पुनू ईंदो पाण पुछी दीरी जरहान लहज़े मठ लतीफ़ ते सुभान अल्लाह सुभान अल्लाह उते बि साईं ईंदा जिते मां जीजल छॾे वञी पीउ सॻो छॾे वञी भाइर मिटा थी त दोस्त मूं मटे वञनि पर मुंहिंजो राणू रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़बर में ईंदो मोमिन खे फरमाईंदो मोमिन डिज न सुभान अल्लाह जंहिंजे मीलाद में वेंदो हुए सो मां अची सुभान अल्लाह अहिड़ो रसूल कंहिंखे कोन मिलियो हे ॿ टे ॻाल्हियूं इहे हुयूं हाणे ॿुधो अल्लाह पाक फरमायो मोमिनो अव्हांजे मथां मां थोरो कयो आहे अर्ज़ था कयो रब असां ते तो इलाही थोरा कया हिकिड़ो त कोन्हे तो क़ुरान में फरमायो आहे वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा समुंड जो पानी मस करे विझो दुनिया जा सभु वण कलम करे विझो अवां सभु कातब थी लिखो ज़मीन जॾो कागज़ बनायो कागज़ भरिजी वेंदो मस ख़तम थी वेंदी कलम टुटी वेंदा तव्हांजूं हयातियूं पूरियूं थी वेंदियूं मां रब जा गुण लिखी कोन सघंदो कॾहिं बि कोन सघंदो बेशक एतिरा एहसान पिटाई गोदो फरमाए त थोरनि मथे थोरा आहिनि मूं ते मारू वड़नि जा थर में वारी थोरी तंहिंखां घनेरा पोइ भलायूं ॿिया भेरा मां घणे घणी दुसो केतिरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी मथां ऑर्डर कयई वामा बिनिअमत रब्बिक फहदिस हर मुंहिंजो गुण गायो सुभान हर नेमत ते ख़ुशी करियो सुभान अल्लाह ख़ुशि थियो घणा माण्हू चवंदा आहिनि सुञनि खे त अलाह सम्झाए पोइ चवंदा अरे भींग थी वई दीन जो तरो निकिरी 12 रबियुल अव्वल ते साईं जो विसाल आहे विशाल मता सबने समझो वफात गम मल्हाइण खपे या है वरी खुशियूं कनि झंडा लहराइनि भट विराइनि दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि त तहक़ीक़ मुताबिक़ साईं जी वफ़ात साईं जो विसाल 12 रबियुल अव्वल ते आहे उहा तारीख़ ॿी आहे 12 ते न आहे ये दुनिया में मशहूर थियो आहे पर इहा आहे कोन तहक़ीक़ आहे ॿिए नंबर में जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल 12 रबियुल अव्वल ते भी सम्झो वञे त बि उलमा वेठा आहिनि मुफ्ती साहब
वेठा आहिनि त इस्लाम में गम मल्हाइण जाइज़ कोन्हे, सब्र आहे। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह पाक जो फरमाए दुख वेले सब्र कयो, नमाज खां मदद हासिल कयो, पंहिंजो गुज़ारे वञे पुट धीअ भाउ भेण त वावेला न कयो, सब्र कयो। गम सिर्फ 3 ॾींहं मल्हाइबो आहे। अवां वेठा आहियो, को माण्हू गुज़ारे थो वञे त 3 ॾींहंनि जो तॾो कबो आहे, 3 ॾींहं तॾे ते विहबो आहे। जेकॾहिं पीउ गुज़ारे वियो आहे, पुट जो दुकान आहे त 3 ॾींहं न खोले, कम ते न वञे, 3 ॾींहं तॾे ते वेह। 3 ॾींहंनि खां पोइ शरीयत जो हुकुम आहे त तॾो वेरियो, कोॾार वारो कोॾार खणे, दुकान वारो चाबी कढे, हलो कम ते। पर ख़ुशी जो रब हुकुम कयो, वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। मोमिनो मुंहिंजे अहसान जूं ख़ुशियूं मल्हायो, सुभान अल्लाह, सुभान ख़ुशि थियो, शुक्राना कयो। हाणे अर्ज़ कयोसीं बारी ताला, पर अदा इल्म दीन वारी ॻाल्हि ज़ाहिर करे छॾिया, हयात सुभान अल्लाह, सुभान असां सिर्फ़ एतिरो क़ाइल आहियूं त जेको रब जो कानून हो न हुन जहान में हलण जो, सो कानूनी कारा जो ई थी। बाक़ी साईं खे जीअं मौत आहे, इहा मौत न आयो, साईं त साईं आहे। पर दोस्तो, हे जेके आम माण्हू आहिनि न, मरी विया आहिनि, इहे बि मुआ न आहिनि, इहे बि ज़िंदा आहिनि। ऐं तव्हांखे पंहिंजे तव्हांजे असांजा बि मुर्शिद आहिनि, तव्हांजा त ख़ासि। सुभान अल्लाह। उन्हनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां थो। हज़रत साईं सखी सरवर नूर रहमतुल्लाह अलैह, साईं जी पूरी ज़िंदगी में हिकिड़ी बि नमाज़ कज़ा त पंहिंजी जॻह, पर जमायत खां बग़ैर बि कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हर नमाज़ जमात। हिकु दफ़ो पाण आरामी थिया हुजरे में, विची जी नमाज़ हुई, तकबीर लॻी, ख़लीफ़नि ॿुधर साईं जी तबियत नासाज़ आहे, ख़बर न, हिन टाइम सुम्हंदा बि कोन्हनि। अॼु जो आरामी थिया त को मसइलो आहे, पोइ साईं खे न उथारियो, साईं बाद में नमाज़ पढ़ंदो। नमाज़ पढ़जी वई, साईं हज़रत मखदूम नू सरवर रहमतुल्लाह अलैह जाॻिया, फरमायूं ख़लीफ़ा नमाज़। केवल नमाज़ त थी वई, जमात पढ़जी वई। फरमाए तोखे जो ख़बर आहे त मां जमात सां पढ़ंदो आहियां। हाणे को ॾिस माण्हू को आहे को रहियल, भला गॾिजी जमात कयो, के भला माण्हू त को वेड़ो कोन्हे। साईं फरमायो कमरो खण, विज़ू फरमायूं, फरमायूं हाणे हल ॿाहिरि मूंसां गॾु। साईं सां गॾिजी ॿाहिरां हाला जे कब्रिस्तान आहे, तॾहिं साईं पुराणे हाले रहंदा, पुराणे हाले कब्रिस्तान ॾे विया। साईं पंहिंजे ख़लीफ़े खे फरमायो ख़लीफ़ा कब्रिस्तान ॾे वञ, उते भी 11 कुल पढ़, हिकु दफ़ो अलम्द शरीफ़ पढ़ ऐं सलातूं 3 पढ़ी मुंहिंजे तरफ़ां इहो सवाब हिननि कब्रिस्तान वारनि खे बख़्श ऐं चओ त मखदूम सखी नूह सरवर गौसल हक़ जे हुकुम सां अवां मां 2 ॼणा उथी अचो त गॾिजी जमायत कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल
मुसलमान बाहिरो खलीफो कब्रिस्तान ॾे वियो 11 कुल्लालम शरीफ पढ़ी 2 सलातूं पढ़ी बख़्शी उन्हनि खे चयाईं मुर्शिद साईं सरवर जो हुकुम आहे तव्हां मां 2 ॼणा उथी अचो त जमायत करे नमाज़ पढ़ूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो 2 ॼणा कोन सॼो कब्रिस्तान उथी आयो सुभान अल्लाह जेके बच्चा उथी आया साईं नमाज पढ़ाई मुझा प्यारा पाण नमाज पढ़ाए जॾहिं हलिया अल्लाह जे ज़िक्र में हा शहर खे वेझा आया खलीफ़े अर्ज़ कयो साईं हाणे हिननि मुमातिन जो छा थींदो साईं जो न्यारो त ख़ल्क़ पई अचे सुभान अल्लाह सुभान हाणे वारो कर शहर में घिड़ी पवंदा कहिड़ो केॾो चओ त हाणे बसि वञो 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 सुभान अल्लाह त इहे जेके आम माण्हू आहिनि इहे बि जीअरा सुभान अल्लाह ज़िंदा आहिनि हे सिर्फ़ु कानूनी जेको रब जो हुकुम हुयो उहो मंज़ूर करे विया आहिनि अॻिते जीअरा आहिनि अॻिते ज़िंदा आहिनि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हाणे साईं जी ॻाल्हि निकिरी पई आहे त भला इहे 2 ॻाल्हियूं पूरियूं कयां साईं अवां जो मुर्शिद साईं गौसल हक़ रहमतुल्लाह अलैह उहो पाईअ जो वली आहे हिकिड़ा ईंदा आहिनि इबादतूं करे विलायत माणींदा आहिनि के माउ पीउ जे दुआ सां वली थींदा के मुंहिंजा प्यारा ओ जागा तहजुद जी नमाज़ रोज़ा रखी नफ़ल पढ़ी पढ़ी वञी अल्लाह के ओझड़ा थींदा आहिनि पर असांजो पीर हज़रत गौसल हक़ रहमतुल्लाह अलैह मादरज़ाद वली आहे सुभान अल्लाह अञा साईं दुनिया में आयो ई कोन सुभान अल्लाह साईं जी जीजल अम्मा अञा नंढड़ी सुभान अल्लाह 12 साल जा चोर आया चोर पुराने हाल में माण्हुनि खे मार कुट कयूं पैसा फुरियूं घरनि खे बायूं ॾिनऊं साईं जी बंजण वारी अम्मा 2 ॿियूं छोकिरियूं इहे 2 दरिया जो कप वठी भॼण रुअन बि पयूं भॼन पयूं ॾिसनि त हिकिड़ो घोड़े ते सवार आहे उनखे बुट लॻी पिया सुभान अल्लाह घोड़ो झले पाण हेठि लथा 2 खे चई वधियूं जो न असां चोर भॼाए आया सुभान अल्लाह माल वापसि वरितोसीं सुभान अल्लाह हाणे हलो आस्ते पर उन मां हिकिड़ी जेका आई उनखे चयो अम्मा तूं त चढ़ घोड़े ते सुभान अल्लाह उनखे घोड़े ते विहारियो हो पगयूं गंद जंहिं वक़्त में ॻोठ आया मुंहिंजा प्यारा नियाणियुनि खे ऐं हिन नियाणीअ खे छॾे मुंहिंजा प्यारा पाण हलिया विया हली वञण खां बाद साईं जी अम्मा वॾी थी शादी थी हज़रत साईं मखदूम नूं सरवर रहमतुल्लाह अलैह जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आया वॾड़ा थिया अम्मा जी हंज में वेठा अर्ज़ कयूं अम्मा अॼु तोखे मां पुराणे ज़माने जी ॻाल्हि ॿुधायां सुभान अल्लाह नारे गौसल हक़ पुराणे ज़माने जी ॻाल्हि ॿुधंदी सुभान कि पुट कहिड़ी अम्मा हाणे मां तो बयान कयां तूं तस्दीक कजो सुभान अल्लाह अम्मा तूं नज़री हुया हाला जे शहर में चोर आया फोरू आया उन्हनि घरनि खे बायूं ॾिनियूं माण्हुनि खां पैसा फुरियाऊं पोइ तूं ऐं तुंहिंजूं 2 सहेलियूं इहे दरिया जो कप वठी भॼंदियूं वयूं पोइ अव्हां खे अम्मा को घोड़े वारो मिलियो हो सुभान अल्लाह मां चिटाए ते निहारे ये तो समझ सकी मुझे याद है सुभान अल्लाह पुट पो अम्मा पो घोड़े वारो जेके बुट लॻल हुई घोड़े ता हेठ लथो हेठ लही आयो अम्मा तोखे चई त अम्मा घोड़े ते वे सुभान अल्लाह ॿिन खे चई त तव्हां हलो घर मां चोर भॼाए आयो आहियां मुंहिंजी मां इहो आम माण्हू कोन हो तुंहिंजो बच्चो गौसल हक़ मखदूम नूं सरवर हुयो
मां आलम अरवाह में हुयुसि अल्लाह खे अर्ज़ कयुमि रब मुंहिंजी अम्मा दाऊं कंदी भॼंदी पई वञे सुभान अल्लाह इजाज़त ॾे त मां अम्मा खे ॻोठ पुॼायां पोइ इहो मां आयो हुउसि मां सुभान अल्लाह अहिड़ो आहे कामिल तव्हांजो मुर्शिद से सुभान अल्लाह रहमतुल्लाह अलैह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अहिड़ो कामिल सदन मुरीद हुयो मुरीद आसी अब्दुल रऊफ रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह वॾो मौलूदी हो जीअं पाण वटि हिते ॿ ॼणा था पढ़नि किथे साईं इल्म दीन वारो हिकिड़ो बि शुरू थी था वञनि सुभान अल्लाह किथे टे बि असांजे लाड़ में कम से कम हिकु हिकिड़ी बारी में 4 5 6 हूंदा सुभान टोली करे बारी करे हेॾा बारी हेॾा बारी पोइ हेॾा पढ़नि वरी हेॾा वारा पढ़नि उते असांजे लाड़ में चवंदा आहिनि मौलूद शरीफ़ सुभान कॾहिं कॾहिं फतेह खाने जी कचेरी रेडियो ते जेका ईंदी आहे इन्हनि सां गॾु पोइ मौलूदी छॾींदा आहिनि वारो पढ़ंदा हिते तव्हां वटि उहो एतिरा कोन्हे असां ॾे घणो आहे शादी बया में मरणे पढ़णे ये टोलियूं करे पढ़ंदा इन जो बुनियाद ॾेई रखियो हो न सो से मखदूम नूह जो मुरीद हो से आसी अब्दुल रऊफ हुयो हाला जो पर रहंदो हो ठटे में असांजे ज़िले में रहंदो जाॾो मुड़सो घणो अरसो ठटे वारनि खे मौलूद सेखारी पाण वॾो शाइर बि हुयो पंहिंजनि मदहनि में मौलूदनि में आसी अब्दुल रऊफ चवे इहो नालो हुयुसि पोइ जॾहिं वफ़ात जो टाइम क़रीब आयो त ठटे जे फ़क़ीरनि खे चई सॼी उमिरि मुहत गुज़ारी आहे जे मरी पवनि महिरबानी करे मुंहिंजो जनाज़ो पुराणे हाले पहुचाइजो सुभान अल्लाह पुराणे हाले मखदूम साहब जो मुरीद हुयो ठटे वारनि चयो माण्हू था चवनि नसीहतूं था कनि जेकॾहिं को पैके टांगनि जो आहे को किथां जो मां गुज़ारे वञा त मूंखे मकली जे कब्रिस्तान में पूरियो जो हिते 1.25 लख वली रहनि था तूं छो चवी त मूंखे हाला खणो तई अदा ॻाल्हि ई आहे सॼी ज़िंदगी मां ठटे वारनि सां गॾु गुज़ारी आहे आख़िरी ॾिहाड़ा चवां थो त मुर्शिद जे पाड़े में हुजां मुर्शिद मखदूम साईं नूह सरवर हौसल हक़ जे पाड़े में हुजां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो हिदायत बरमत वेह वञी वट तल अदा कलम जन जे हथ में अंग मटाए अॻियां वारे ॿिया लिखल पनूं सो पाड़ीन जंहिं में मिलण मोहम्मद जो मां मुर्शिद सां गॾु गुज़ारे चुका सुल्तान बाबू रहमतुल्लाह अलैह फरमायो ए तन मेरा जे चश्मा होवे ते मैं मुर्शिद वेखन रजो लूलू दे मुंडे लख लख चश्मा एक खोला एक कजा इतना दिखिया मैनू सब्र न आवे और किथे वाले भजा
मुर्शिद दा दीदार है बाहू मैनू लख करोड़ा हजां सुभान अल्लाह असां जे ठटे वारनि अदा इल्म जी न कयो त तूं जादो मुड़स आई असां तोखे किथे खणी सघंदासीं अबरा माण्हू असीं तोसां वाइदो कोन था कयूं त साईं मखदूम से गौसल हक़ जे मुरीद छा चयो सुभान अल्लाह पाण फरमायूं ठटे वारो मुंहिंजो जनाज़ो कुलनि ते खणी 160 किलोमीटर आहे ठटे खां हाला 160 किलोमीटर मुंहिंजो बार अव्हां खणो हाला पहुचायो ख़ुदा जो कसम आहे पोइ मुंहिंजो वाइदो आहे ठटे खां क़यामत जे मीज़ान ताईं अव्हां जो वज़न खणणु आसी अब्दुर्रऊफ़ जो कमु आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मखदूम गौसल हक़ जे मुरीद जो ऐलान आहे सुभान अल्लाह त पोइ संदसि मुर्शिद जो मक़ाम चाहो सुभान अल्लाह बेशक साईं मखदूम नूह सरवर जो मक़ाम चाहो सुभान अल्लाह नंढड़ा हुया नंढड़ा मदरसे में पढ़ंदा तो उस्ताद चयो त हर ई लिखी अचे अदा इहो ज़मानो यादि अथव हर ई तव्हांखे यादि हो पटी पटी पेट मक्खी जा मूंखे यादि आहे इल्म जी हिनखे चए थो मूंखे यादि कोन्हे हाँ पढ़ी कोन तो हे पेट हलंदासीं सुकाए पोइ अखर लिखंदासीं इहो मूंखे बि यादि आहे दोस्तो तो साईं खे बि उस्ताद जो त इहा हर ई मथे ऐं हिन जे मथां हे अखर लिखे साईं खे अचनि न पिया पाण दरिया सिंधु जे कंजीअ ते धोन बि पिया रोन एतिरे में हिकिड़ी ॿेड़ी आई नूरी ॿेड़ी ॾिसे थो त हुन में ॿ जवान वेठा आहिनि हिकिड़ो अहिड़ो जवान आहे जो सारे जग में जानब लजनुसार थी विया असांखे मोहम्मद मिली वियो असांजा बेड़ा पार थी विया सारे जग में जानब तो सारे जग में जानब लजनुसार थी विया अद मोहम्मद मिली वियो बेड़ा पार थी विया कटियूं शम्स तारा बती चाहे बिजली कटियूं शम्स तारा बती छाहे बिजली मोहम्मद मिठे जी अञा तेज़ तजली चवां चईन तरफ़ुल से चमकार थी विया मोहम्मद मिली वियो असांजा बेड़ा पार थी विया सारे जग में जानब पार थी विया असांखे मोहम्मद मिलियो बेड़ा पार थी विया सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो उन ॿेड़ीअ में सम्झी विया हूंदा हिकिड़ो मदीने जो साईं ॿिन्ही जहाननि जो सरदार जलवा अफरोज़ हो ऐं ॿियो साईं जो ख़लीफ़ो सुहिणो सिद्दीक़ अकबर हुयो साईं आहे सिद्दीक़ मदीने खां हज़रत अबू बकर सिद्दीक़ वठी आयो साईं
चोला असांजो बचड़ो आहे रोए पियो सुभान अल्लाह उन जे लाइ दुआ घुरो ऐं मथे ते शफ़क़त जो हथ रखी ॾियो पटी तव्हां पाण लिखी ॾियो सुभान अल्लाह फरई लिखी ॾियो साईं सुहिणो अबू बकर लही आयो साईं मखदूम नूह सरवर खे जी पुट हल तोखे मां पंहिंजे हबीब सां मिलां सुभान अल्लाह पोइ साईं मखदूम साहिब खे मदीने जे साईं दुआ सुभान अल्लाह दुआ फरमाई ॿी दुआ अम्मा ख़ातून जन्नत कई सुभान अल्लाह साईं मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि जो वालिद साहब ओ ताक में वेठो आहे आस्थाने में वेठो आहे माण्हुनि जा ढट फैसला लॻा पिया हिकिड़ो सैयद सगोरो आयो साईं जे दर ते चई मुंहिंजो कमु आहे पर साईं वॾनि मसलनि में हुयो तवजा कोन ॾिनी सैयद बीठो बीठो आख़िर रवानो थियो साईं मखदूम नूह सरवर नंढड़ो हुयो बीठो बाबा तुम केर आहीं साईं चयो मां सैयद आहियां ओ कमु थियो मूंखे कमु कोन थियो तुंहिंजे बाबे वटि आयासीं हाणे मसरूफ़ आहे भरियो पियो आहे आस्थानो साईं मखदूम नूह चयो न ईअं न वञ मां तोखे बाबा ॾे वठी थो सुभान अल्लाह सैयद सगोरे चयो त रश आहे घणो हींअर तव्हां बि तकलीफ़ में था तव्हांखे ॻाल्हाए की न गॾिजी हल तूं बाबा खे चइजे त मुंहिंजो कमु कर सुभान अल्लाह मुंहिंजे न ॿुधई न आऊं पासे में बीठोसि चइजे त नथो कमु करी त तुंहिंजे पुट खे आऊं पिट ॾींदुसि सुभान पिटींदुसि ख़तमु थी वेंदो पोइ पाणी तवजा कंदो सुभान अल्लाह सैयद सगोरे हथ ॿधा ही पुट पिट न हली पोइ त मसइलो थी वेंदो सुभान अल्लाह सुभान त साईं नूह अचेसि ललो इस बादशाह सैयद तूं हथ खणिजे ऐं पाणी किरी सुभान अल्लाह पाणी किरी पवंदुसि फटकंदुसि बाबा ॾिजी वेंदो सुभान सभु कमु छॾे तो सैयद जो कमु कंदो सुभान अल्लाह हाणे ॿई आया दर ते साईं शाह साहब वरी ईअं ई सॾु कयो साईं तवजा कोन्हे वॾा मसइला लॻा पिया की माण्हू बीठा की कीअं ख़बर कान्हे केरु आहे की बुज़ुर्ग नथो ॿुधी त आऊं तुंहिंजे छोकिरे खे थो पिटियां साईं जो इहो ॾियारियो न तेसि मखदूम नूह वञी सुभान अल्लाह गोलटारियूं खाए हेॾां हेॾां साईं वॾा निकिरी विया सैयद जेको हुकुम कर पिट वापसि वठ मुंहिंजो छोकिरो ठीकु थिए शाह साहिब जो अलाह कंदो ठीकु थी वेंदो शाह साहिब जो कमु थियो हाणे जॾहिं ॿाहिरि निकितो त साईं शाह साहिब वरी साईं मखदूम नूह खे ॿाहूं ॿधियूं पुट मुंहिंजे करे तोखे धक आयो तूं ज़मीन ते वञी किरी चई शाह साहिब रब जो कसम आहे तुंहिंजो कमु थियो जॾहिं मां पाण खे हेठि किरायो अम्मा ख़ातून जन्नत जा हथ मूंखे खणे मुंहिंजे बचे जे लाइ किरियो आई तोखे किरण नारे गुस्ल हक नारे गुस्ल हक ही आहे पंहिंजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि टाइम खे मदे नज़र रखंदे अलगर्द मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो मूं अर्ज़ु पे कयो त साईं हयात नबी आहे जेको अदा इल्म दीन इशारो कयो हयात नबी बेशक हयात नबी आहे सुभान अल्लाह बेशक अॼु बि असांजो नबी आहे मूसा हुयो ईसा हुयो आदम हुयो आमना जो लाल अॼु बि असांजो आहे बेशक सुभान तू अल्लाह जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले हरम की मदीने के खिते खुदा तुझको रखे सुभान अल्लाह मदीने के खिते खुदा तुझको रखे गरीबों फकीरों को ठहराने वाले
गरीबों फकीरों को ठहराने वाले। प्यारा मुसलमान भाइरो, असां पंहिंजे हबीब खे हयातुन नबी समझंदा आहियूं। असां वफ़ात छाजे लाइ मल्हायूं? असां त ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। अल्लाह पाक फरमायो, ईमान वारो वअम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस, जे मथां करोड़े एहसान थोरान। हर एहसान गायो, हर नेमत खे गायो। अर्ज़ कयोसीं, या रब, असांखे अहिड़ी ताक़त किथां आई जो तुंहिंजो हर एहसान ॻाए सघूं, शुक्रियो अदा करे सघूं। त पोइ रब आसानी कई त जेकॾहिं सभु गुण नथा ॻाए सघो त गुणनि एहसाननि जी जान मोहम्मद सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंजे सदके मूं अवां ते थोरा कया पैदा कयो, ये तव्हांजे मथां नेमतूं एहसान थिया, ये सभु मदीने जे मीर जे सदके। सुभान अल्लाह। पोइ हाणे हिकिड़ो कमु कयो, पंहिंजे ॻोठनि में पंहिंजनि इलाक़नि में मुंहिंजे सोने हबीब जी ख़ुशी मल्हायो। सुभान अल्लाह। इहो त मुंहिंजो गुण दिलि सां ॻायो। देगियूं रजो, भत माण्हुनि खे खारायो, मिठाइयूं खारायो, आलम घुरायो, तंबू शामियाना लॻाए मुंहिंजे हबीब जो मीलाद मल्हायो। मां सम्झंदुसि त तव्हां सभु मुंहिंजा गुण ॻाए छॾिया। सुभान अल्लाह। मुंहिंजा सभई तव्हां थोरा लाहे छॾिया। सुभान अल्लाह। तॾहिं त साईं जी ख़ुशी मल्हाए ख़ुशि थींदाऊं, चवंदाऊं जाए जाम रसूल जे खुलिया बाग़ बहर। सुभान अल्लाह। जो जाए जाम रसूल जे खुलिया बाग़ बहर। बागीचा मोरिया रसूल जे खुलिया बाग़ बहर। ओ अंब अनारियूं केवड़ा हरिया तूत तुम्हारा जाए जाम रसूल जे खुलिया बाग़ बहर। अंब अनारियूं केवड़ा हरिया तूत तुम्हारा वणटण वीर वसाया ओ खुलिया चमन चूंधर जाए जाम रसूल जे खुलिया बाग़ बहर। अदार ज़मीन आसमां ते पथरियां फर्शों पत्थरों तारन ताबत खां कया ओ मुर्गा शमसो कमर जाए जाम रसूल जे खुलिया बाग़ बहर। मुल्क मखलूक हुई न को जिन्नो बशर। काफ कलम अग कोन वाला ओ नका ज़ेरो ज़बर जाए जाम रसूल जे खुलिया बाग़ बहर। जाए जाम रसूल जे खुलिया बाग़ बहर। हलीमा सुभान अल्लाह। मां तुझे
सुभागल तो सदके सुभान अल्लाह तो मदनिया जो पीखो लोलायो तहूरो सुभान अल्लाह हलीमा अमा तोए भागल तो सदके तो मदनिया जो झूलो हलायो बेहूदो कने प्यार मां तो सोने दे अम्मा निहारो तहूरो सुभान अल्लाह सुभान अरबिया तो सा मुस्कुरायो बहू सुभान अल्लाह तो मदनिया जो पीखो लायो बेहूदो हलीमा बात जे भाग दसद को तो मदनिया जो पीघो हलायो बेहूदो कने प्यार मां सोहणे तोखे सॼो तहूंदो सुभान अल्लाह पुछातीअ सलाए पुसातीअ थबलाए अम्मा चुमियूं तो बहूंदो तो मदनिया जो पीघो लोलायो बेहूंदो हलीमा बात जे भाग तो सदके तो मदनिया जो पीघो झुलायो बेहूंदो तो वेड़े सजे में तो वेड़े सजे में सुभान अल्लाह वो अम्मा तो मदनिया के घुमायो सुभान अल्लाह तो मदनिया जो पीघो झुलायो बेहूदो हलीमा बात जे भाग तो सदके तो मदनिया जो झूलो झुलायो बेहूदो मुसलमान भाइरो अल्हम्दुलिल्लाह बेहतर अंदाज में तव्हां साईं जो मिलाद मल्हायो अॼु सम्झो तव्हांजी शफ़ाअत साईं ते वाजिब सुभान अल्लाह वाजिब सुभान अल्लाह लख लख मुबारकूं अव्हां खे अव्हां जी हिन सरज़मीन खे सुभान अल्लाह जहिड़ो महबूब मिलियो आहे त ॼानी बि अहिड़ा थियो सुभान अल्लाह जहिड़ो घोट आहे अहिड़ा सहरा बि हुजनि सुभान अल्लाह नमाज़ूं पढ़ो कंहिंजी दिलि आज़ारी न कयो मस्जिद आबाद कयो बच्चा पढ़ायो हलाल हक़ जी रोज़ी खाओ नियाणियुनि जो क़दुरु कयो माउ पीउ जो अदब कयो मुंहिंजा प्यारा दोस्तो इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं उथंदासीं त सभु नबीअ उन्हनि जूं उम्मतूं चवंदियूं असांखे महबूब सां गॾु ॾिस चवंदा त वाह जो घोट आहे या चवंदा त ॼञ बि वाहजी अल्लाह मुंहिंजी अव्हां जी हाज़िरी क़बूल फरमाए